सुप्रीम कोर्ट अदालती सुधारन वारे बिल खिलाफ दरख्वास्तू ॿुधणी लाइ मुक़रर करे छॾियो। चीफ जस्टिस उमर अताब इंदियाल जी सरबराही में 8 रुकनी बेंच सुभाणे ॿुधणी शुरू कंदी। जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस मुज़ाहिर नकवी ऐं जस्टिस मोहम्मद अली मज़हर शामिल ऐं जस्टिस आयशा मलिक, जस्टिस हसन अज़हर रिज़वी ऐं जस्टिस शाहिद वहीद खे भी बेंच में शामिल कयो वियो। पंजाब में चूंडुनि जे लाइ फंड्स जारी न करण ते सुप्रीम कोर्ट जो वॾो क़दम। अदालत स्टेट बैंक जे गवर्नर ऐं नाणे वारे सेक्रेटरी खे नोटिस जारी करे छॾियो। अटॉर्नी जनरल ऐं सेक्रेटरी इलेक्शन कमीशन खे भी नोटिस जारी। समूरा ऑफिसर 14 अप्रैल ते सुप्रीम कोर्ट में तलब। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त ॿुधायो वञे त अदालती हुकुम ते अमल छो नाहे कयो वियो। इलेक्शन कमीशन जी रिपोर्ट मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत पंजाब में चूंडुनि जे लाइ फंड्स जारी नाहिनि कया। अदालती हुकुम न मञण जा नतीजा कानून में वाज़ लिखियल आहिनि। अवाम की खुशहाली असांजी पहिरीं तरजीह में शामिल है। सभई गॾिजी कोशिशूं करे रहिया आहियूं त मुल्क ॾुखियाईनि मां निकिरी अचे। मुफ़्त अटो विरहाइण वारी स्कीम में पेश ईंदड़ ॾुखियाईनि खे ख़त्म करे रहिया आहियूं। रमज़ान खां पोइ बि मुफ़्त अटो ॾियण वारो कमु जारी रखियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं डेरा गाज़ी खान में मुफ़्त अटो ॾियण वारी सेंटर जे दौरान मीडिया सां ॻाल्हियूं। इमरान खान ऐं बुशरा बीबी सब कुछ जाणींदे इद्दत में निकाह कयो। इमरान खान ऐं बुशरा बीबी खिलाफ गैर शरई निकाह केस में निकाह खां मुफ्ती सईद इस्लामाबाद जी अदालत में पंहिंजो बयान कलमबंद कराए छॾियो। मुफ्ती सईद जो चवणु आहे त बुशरा बीबी सां हिकु औरत पाण खे उन जी भेण ज़ाहिर कयो। औरत खां पुछियो त बुशरा बीबी जो निकाह शरई तौर ते थी सघे थो। उन ते औरत ॿुधायो त बुशरा बीबी जे निकाह जा समूरा शरई शर्त मुकमिल आहिनि। निकाह पढ़ाए सघिजे थो। 1 जनवरी 2018 ते औरत जी ख़ातिरीअ ते इमरान खान ऐं बुशरा बीबी जो निकाह पढ़ायो। वरी इमरान खान साणस फेबरवरी 2018 में ॿीहर राब्तो कयो ऐं दरख़्वास्त कई त बुशरा बीबी सां ॿीहर निकाह पढ़ाइणो आहे। पहिरें निकाह वक़्तु बुशरा बीबी जी इद्दत जो मुद्दो मुकमिल न थियो हो। आईजी सिंध गुलाम नबी मेमन कंदकोट में बेदर्दी सां क़त्ल कयल IBA यूनिवर्सिटी के प्रोफेसर अजमल सावंत जी सखर वारी रिहाइश गाह पहुंची वियो। पोयरनि सां उज़र ख्वाही अजमल सावंत जे भाउ डॉक्टर तारिक सावंत क़त्ल वाक़े बाबति पंहिंजे ख़दशनि खां आगाह कयो। आईजी सिंध पुलिस पारां अजमल सावंत जे क़त्ल केस जी अणधुरी जांच ऐं कातिलनि खे गिरफ़्तार करण जी ख़ातिरी। संदसि चवणु आहे त अजमल सावंत जे क़त्ल ते ॾुख पहुतो आहे। अजमल सावंत जे कातिलनि खे बख़्श न कयो वेंदो। खेनि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जेतिरो एहतसाब पुलिस खाते में थिए थो उहो ॿिए किथे भी नथो थिए। असां कोशिश कई आहे त पुलिस वटि एतिरी बजट हुजे जो पुलिस एहलकार ईमानदारी सां नौकरी करे सघे। कराची वॾो शहर आहे ऐं उते ॾोह बि आहिनि पर असांखे गॾिजी कमु करणो पवंदो। कराची में हाणे को बि नो गो एरिया नाहे रहियो।